सिखो सेखारियो में अस्सलाम वालेकुम। शागिर्द साथियों, अॼु असां अ ऐं एन जे बारे में पढ़ंदासीं त हिननि जो इस्तेमालु किथे ऐं कहिड़ी तरह कजे। इहो असांजे प्राइमरी स्कूलनि में हिकिड़ो आम तासुर आहे त अंग्रेज़ीअ जो जेको बि लफ़्ज़ वावेल सां शुरू थिए, यानी ए ई आई ओ यू सां शुरू थिए को बि लफ़्ज़, त उन खे हिकु ज़ाहिर करण जे लाइ एन जो इस्तेमालु कयो वञे ऐं बाक़ी जेके बि लफ़्ज़ आहिनि उन्हनि जे अॻियां अ लॻाए उन्हनि खे जेको आहे सो हिकु ज़ाहिर कयो वञे। पर इहो तव्हांखे ॿुधायूं त इहो तासुर ग़लति आहे। इन जो दुरुस्त जेको तरीक़ेकार आहे सो हीअ अथव त सिंधी को बि अहिड़ो लफ़्ज़ जंहिंजो उचार अलफ़ सां शुरू थिए त उनखे हिकु ज़ाहिर करण जे लाइ तव्हांखे एन लॻाइणो पवंदो, बाक़ी जेके बि लफ़्ज़ आहिनि उन्हनि जे अॻियां अ लॻाइणो पवंदो। जीअं ॿियो फर्ज़ असां चऊं था बुक, त बे सां शुरू थो थिए बुक, त यानी उनखे हिकु ज़ाहिर करण जे लाइ असां लिखंदासीं अ बुक। अ बुक। जेकॾहिं असां चऊं था कप, त इहो काफ सां शुरू थो थिए, त यानी इन्ही खे बि असां लिखंदासीं अ कप। पर जीअं ॿियो फर्ज़ आहे इंक पॉट, त इंक पॉट अलफ़ सां शुरू थो थिए इंक, त उन जे करे असां हिन खे लिखंदासीं एन इंक पॉट। एन इंक पॉट। या आइसक्रीम, आइस अलफ़ सां शुरू थो थिए, त उन्ही खे बि एन आइसक्रीम लिखंदासीं, यानी हिकिड़ो आइसक्रीम। त हीअ बिल्कुलु दुरुस्त आहे ऐं आसान आहे तरीक़ेकार। पर जिते असां जेकॾहिं चऊं था त सिर्फ़ तव्हां यादि करे छॾियो त जेको लफ़्ज़ वावेल सां शुरू थिए उनखे हिकु ज़ाहिर करण जे लाइ एन इस्तेमालु करियो, बाक़ी सभिनी जे लाइ अ इस्तेमालु करियो, त इहो अॻिते हली ॿारनि खे हिकिड़े ग़लति रस्ते ॾांहुं वठी थो वञे। छाकाणि जो हाणे तव्हांखे हिकिड़ा मिसाल था ॾियूं। जीअं ॿियो लफ़्ज़ तव्हां ॾिसी अचो था त हिकिड़ो लफ़्ज़ आहे हॉर्स। हॉर्स यानी एच ओ आर एस ई, हॉर्स। हॉर्स जेकॾहिं सिंधीअ में इन जो उचार ॾिसूं त उहो हे सां शुरू थो थिए, हॉर्स। त इन खे असां लिखंदासीं आ हॉर्स, हिकु घोड़ो। पर साॻियो ई एच, हाणे ॾिसो जेकॾहिं असां ॿियो लफ़्ज़ आहे एच सां ई शुरू थींदो ऑनेस्ट, त हाणे एच ओ एन ई एस टी, ऑनेस्ट। त हाणे ऑनेस्ट आहे त ही वावेल कोन्हे को, पर हाणे इन जे अॻे जेकॾहिं आ ऑनेस्ट लिखंदासीं त इहो ग़लति आहे। इन खे लिखियो वेंदो एन ऑनेस्ट, छाकाणि जो हिते एच हे जो उचार कढे थो त ए लॻाईंदासीं। जेकॾहिं हिते एच हे जो उचार नथो कढे, ही आहे ऑनेस्ट, त ही करे थो ऑनेस्ट। ऑनेस्ट त यानी हिन जे लाइ पाण अलफ़ सां शुरू थो थिए, उन जे करे हिन खे पाण एन ऑनेस्ट लिखंदासीं। जी आ एच ओ यू आर, आर जो मतलब आहे कलाक, त इहो भी एच अलफ़ जो आवाज़ थो कढे आ, त पाण इन जे करे लिखंदासीं एन आ। साॻे नमूने सां जीअं त यू हिकिड़ो वावेल अखर आहे, पर यू हर यू जे अॻियां एन कोन ईंदो। जी बिल्कुलु हाणे अंपायर, यू एम पी आई आर ई, अंपायर, इन जे अॻियां एन ईंदो। छाजे लाइ? जो ही जेको यू आहे इहो अलफ़ जो उचार थो कढे, अंपायर। अंपायर यानी अंपायर अलफ़ सां शुरू पियो थिए, उन जे करे एन अंपायर। पर साॻियो ई यू तोड़े जो वावेल आहे। पर जेकॾहिं चवां थो यूनिफॉर्म, यूनिफॉर्म, यू एन आई एफ ओ आर एम, यूनिफॉर्म, साॻियो ई वावेल आहे, पर हिन जे अॻियां आ यूनिफॉर्म कोन थींदो, हिन जे अॻियां थींदो सॉरी एंड यूनिफॉर्म कोन थींदो। छाकाणि जो हीअ जेको यू आहे सो अलफ़ जो उचार नथो कढे, पर यूनिफॉर्म जे लाइ असां ही ये जो उचार पियो कढे, त उन जे करे हीअ थींदो आ यूनिफॉर्म। अहिड़े ई नमूने सां जी बिल्कुलु अॻिते पाण इंग्लिश में हलूं था त तव्हांखे मां ॿुधायां त मतिलबु इहो तव्हांखे ज़हन में रखणो आहे, वावेल्स खे विसारे अहिड़ो लफ़्ज़ जिन जे उचार में अ अचे थो, अलफ़ तो शुरू थिए, त उन्हनि जे लाइ असां जेको आहे सो एन लॻाईंदासीं। इहो न ॾिसंदासीं त हू वावेल आहे या वावेल नाहे को। जी बिल्कुलु इंग्लिश में असां लिखूं था हिकिड़ो सेंटेंस
he is हिते जेकॾहिं लॻायां त NGO वर्कर ठीकु आहे NGO वर्कर ही हिकु NGO में कमु कंदड़ आहे NGO जो वर्कर आहे ठीकु आहे त हाणे हिकु हिते शो करण जे लाइ कोन थींदो तोड़े जो ही N आहे हाणे NGO यानी ही हिकड़ो जो एब्रिविएशन थी वेंदो त हिन खे पाण N शॉर्टकट में लिखल आहे NGO त हिन जो उच्चार N यानी अलग सां शुरू थींदो त हिन खे बि लिखियो वेंदो and he is an NGO worker NGO वर्कर कोन थींदो साॻे नमूने सां he is an MA English ही MA इंग्लिश में आहे त an MA थींदो MA कोन थींदो ऐं ॿी जेका हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायूं था मुमकिन आहे त तव्हांजे ज़हन में कंफ्यूजन पैदा करे त बाबा हाणे स्कूल कीअं लिखियल आहे SCHOOL स्कूल त हाणे हीअ त असां स्कूल सिंधीअ में स्कूल थींदो आहे अलॻि सां त पोइ हिन जे अॻियां छा असां N लॻाईंदासीं त इहो N कोन लॻंदो इन्ही जे अॻियां I लॻंदो उन जो सबब ही आहे त ही असां सिंधी लहजे में हिन खे स्कूल चवंदा आहियूं या स्टोर मोस्टली S सां शुरू थींदड़ जेके लफ़्ज़ आहिनि इन्हनि जे लाइ कंफ्यूजन थींदो आहे ही स्कूल इन जो असल इंग्लिश प्रोनाउंसिएशन स्कूल कोन आहे स्कूल ही स्टोर कोन आहे स्टोर त सीन सां शुरू थींदड़ आहे उन जे करे हिन सां I लॻंदो N कोन लॻंदो ही चंद ॻाल्हियूं हुयूं असां तव्हांखे हिननि जे दुरुस्त इस्तेमाल जे बारे में ॿुधायोसीं अॼोके असांजे लेक्चर में असांखे उमेद आहे त तव्हांखे पसंदि आयूं हूंदियूं तव्हांजी महिरबानी